झूलेलाल। मुंहिंजो नालो हनीशा आसवानी आहे। मां KG 2B में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे विद्यासागर पब्लिक स्कूल। मुंहिंजी मैम जो नालो आहे उषा मैम। मां हिकु बैद थी ॿुधायां थी। मुंहिंजो नालो आहे सुठा संस्कार। मां पीउ जो चयो मञिजे, सदा अदब में तिन जे रहजे, मित उस्ताद के मान दीजे, जिया हूँ चवे जिया कजे, बाहों भेड़ सरखजे पिया, तिन सां कौन कजे टकरा, सवेल सुम्हिजे सवेल उथजे, अवल धणीअ जो नाम